शरीफ लो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अग़वाल मिन जमीइल अग़वाल वल आफ़ात वतक़दी लना बिहा जमीअल हाजात वतुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत वतरफ़उना बिहा इंदका अअला दरजात वतुबल्लिगुना बिहा अक़सल ग़ायात मिन जमीइल खैरात फिल हयाति व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। क़ुर्ब मूसा और है क़ुर्ब मोहम्मद और है तकलीफ आओ। क़ुर्ब मूसा और गए क़ुर्ब मोहम्मद और गए तूर सीना और गए अर्श मुअल्ला और खुद जाना और गए खुदा का बुलाना और गए हुस्न यूसुफ और गए हुस्न मोहम्मद और काबिल सद एहतराम मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो अज 8 जनवरी सन 2026 कंबर जे भरसां ॻोठ जुमा खान बिरोई में बिरादर अजीज मुजाहिद मोहम्मद अजीम बिरोई साहब ऐं अब्दुल्ला साहब ऐं जुमला जमात सालियानो प्रोग्राम रखियो हो। सुबुह का वठी तव्हां अल्लाह जे रहमत ऐं बरकत वारे कुरान पाक खे ॿुधी रहिया हो। जलसे जी भी पिछाड़ी आहे, ॾींहं जी भी पिछाड़ी आहे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी पछाड़ी चङी करे। थोरो ॾाढे इंसान जे कामयाबी जो दारो मदार पछाड़ी हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि सॼी ज़िंदगी गुनाह कंदा, गुनाह करे 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 वरी उन्हनि जो मौत ईमान सां थी। ऐं हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जो सॼी ज़िंदगी नेकियूं कंदा करे 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 वरी जॾहिं ॾिस त हुन जो मौत कुफ्र ते थी। अल्लाह साईं खां दुआ घुरंदा कयो या अल्लाह पंहिंजे इस्म आज़म में मुआबे ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमा, ॿिन्ही जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा। अल्लाह ॿिन्ही जहाननि में असां खां राज़ी थी दीन इस्लाम ते रहा जॾहिं घुराए त असांजे ज़बान ते कलमो हुजे। इहा दुआ घुरंदा ईमान सां ख़ात्मो थी। मां त चवां पियो त इहो मौलाना साईं हबीबुल्लाह उस्मानी साहब घणो वाइज़ करे, मुंहिंजी बि दिलि ईअं चवंदी आहे, पर साईं वरी एहसास कमतरी में अची वेंदो आहे। साईं तव्हां वाइज़ करे वेंदो त ॿियो माण्हू उथी वेंदा, न उथंदा। मां वरी इन
हाँ अगे पुराने ज़माने में मां हूंदो हुउसि हाँ इन नहज जो माना है मां इन नहज जो आया तो भली 4 माण्हू वेहन भली जगह है ये तो नसीब आहे न जंहिंखे जेतिरो मिले मां पियो चवां त मां हाणे कुराड़ो थी वियो आहे 27 साल मां वाइस 27 साल मुंहिंजी जवानी 10 साल त मां मदरसनि में पढ़ायो पोइ मां वाइस शुरू कयो तक़रीबन 27 साल न त 26 भला ॿधऊंसि 2000 खां बाक़ाइदे छो त 2000 ताईं मां मदरसे में पढ़ायो पोइ शुरू कयो मदरसो ठाहियो मूंखे ख़बर नहीं था कि मां एॾो वाइसी थी वेंदुसि मां त उस्ताद हुउसि मुदर्रिस ही अल्लाह जी देन आहे वॾाई न कई आहे कॾहिं बि तकबुर न कयो रात भी मां दादू जिले में हुयुसि रोज ये हालत आखिर में सही था आखिर में सही था आखिर में अरे यारे कुराड़ो करे अल्लाह हाँ वो मां पे चवा 15 मिनट ॻाल्हाए वो नौजवान कुल जदीद लज़ीज़ुन हर नई शइ में मज़ो आहे कर सा नई शइ त नई आहे तंहिंजे करे मां साईं खे चयो पर साईं जो अॻ में मां पर मां वेठो मां के मोहम्मद अज़ीम बाए बारी बस अबो ज़ू कबो माण्हू भॼी ॾींदा मां चयो कोन भॼंदा मूंखे ज़ोरी वठी आया अला मां मौलवी साहब खे न पोइ चवां त तव्हां लहो त मां वाइस कयां मां मोतबर आहियां न साईं पोइ चए त मां त तव्हां कावड़िया मां कॾहिं कावड़ ई न कई कॾहिं मां तव्हांखे पंहिंजी पुराणी ज़िंदगी ॿुधायां त मूंखे असां आलम जी इज़त कंदा आहियूं मूंखे त धिका मिलिया चंबा अरे जुड़े तू आए तो मुतबर मुरकंदा अल्लाह तवाज़ा लिल्लाहि रफ़अहु अल्लाह मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहु अल्लाह जेको अल्लाह जी रज़ा ख़ातिर पाण खे घट कंदो अल्लाह उन्हीं खे बुलंद करे मां आया थी पाण खे घट समझंदो मां कॾहिं बि न चयो मां सदर बनी गिरा सूबे सिंध जे मौलवी जो सदर कयो धंधा अल्हम्दुलिल्लाह कसीदा भी अल्हम्दुलिल्लाह मां ज़िले लाड़काने जो सीनियर नायब अमीर आहियां कॾहिं बि न ॼाणा माण्हू सभी वॾाई मां न कई अरे छा हयाती जेके कल हा अॼु न आहिनि जेके अॼु आहिनि सुभाणे न वाइस करे 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 पुराना थिया से कौम न सुधरी बेनमाज़ी हो बेनमाज़ी दाढ़ी कुण वारो दाढ़ी कुड़े तो गिला न छॾियई अब्दुल जब्बार जा वाइस या ॿियनि जा वाइस छा कंदा अदा इन जलसनि में चऊं था सुभान अल्लाह माशा अल्लाह अब्दुल जब्बार भी सर्टिफिकेट ॾेई छॾियो त जेके आया सभिनी जा ॾोह माफ़ वरी वराए वञी ज़ुल्म कयो अॻियां माफ़ थी जलसे में हाणे वराए ने क्यों ईअं छो मां चवंदो आहियां न काबतुल्लाह में वञी आबे ज़मज़म जी खूह में टुॿी हणी गुनाह माफ़ करायो न सब गुनाह माफ़ थींदव हिकिड़ो अहिड़ो गुनाह हुआ जेको सफ़ा माफ़ न थींदो भली काबे में रोए रड़ियूं करेसि माफ़ न कंदो उहा तव्हांखे ख़बर आहे वाइद जो ॿुधो था तव्हांखे ख़बर आहे त ॾोह कहिड़ो न न न शिरक माफ़ थी हुन बि सही हुन बि सही जो कंहिंजी गिला न कयो कंहिंजो हक़ न खाओ हुकूकुल इबाद अल्लाह तो फरमाई मां माफ़ न कंदो मां जेसीं बाननि जा हक़ बाना माफ़ न कंदो न ज़ाल जो हक़ ज़ाल माफ़ करे मां छो के पुटनि जा हक़ खाई उहे माफ़ कंदी नियाणनि जा हक़ खाई छा मथा करे विहारे आहे नियाण खे मिल्कियत मां हिसो न ॾिनी उहे माफ़ करी मां छो के इहो अहिड़ो गुनाह
वाज करे चिडाड़ी थी भैया सागा मानू सागा पेर काथे काथे वेंदा हूं अल्लाह जो कसम हेड़ा खत मोली वाज कयो अच्छा मथा थी नथा पड़ा छुंदा गाड़ा बोड़ा खाई पैसा वठूं हला था वञो कम जे ॾियारे वठ आया गालाईंदो हम के रोई जो नाल से मुझी जमीन मो हिस्सो न थोड़ी हुकूकुल इबाद ये माफ 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 न थींदो जेसि ताईं उन्हनि खां ॿारनि खां माफ बाक़ी ज़िना कई चोरी थी बेहई थी गुनाह थिया ब्याज खाली शिरक कई तौबा सां ये गुनाह माफ थींदव ज़िना भी माफ थींदी ब्याज भी माफ थींदो सब माफ थींदा पर इहो गुनाह बिना तौबा जे माफ न थींदो बिरोई साहब सही काॾे अरा मच तूल बो पंचमेंट गोड़ा एले वे 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 कनाइल में जल्दी तो दुआ गुनाह तूल बो खुदा ना वली कुरान के पूछी न दे मां जल्दी तो खत्म किया मां तो जवाब कुल्ला पढ़ाए बिरों जे वडन के मोगरन जे वडन के बख्शीना से इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला के जन्नत में जाई दे मार जो खणी आयो मोहम्मद करीम सा मोहब्बत अथव गलायो कहन किया सबनी आए न साईं वो मानू ना है जे दिल में मोहम्मद जो प्यार न हुजे जुम्मा खान बिरोही वारो वडे में वडो मोहम्मद जो आशिक हुआ जो मोहम्मद मुस्तफा जो चौण वठी जो ताबेदारी करे पान फरमाए जे मुजी ताबेदारी कई उन मुखे मन्यो ऐ जे न कई मुखे न मन्ये आशिक दा आयूं ये तक जानवरन ने पखिन जे दिलन में भी मोहम्मद जो प्यार सितारा आसमान हुआ सजी दुनिया मोहम्मद सा प्यार कंदी ता हुजूर जो चौण केतरो दा वठो वाज ॾाढा दुखिया न दा अज मारो वाज कई वणा तो बे साल घुरायो ही न तो मोला जो छा वने बस बानी मानी वरते फीस वरते हलो बाबा मानी खा निकल तुजो छा वने भली 10,000 कन्या खाऊं तुजो छा मौत बरा 10,000 खाई वे कंजी बनी सोरी कंजी घर ते कब्जो कई कंजी दाढ़ी पटई कंजा मुछा पटई कंजो पटको लाथी कंजे घार नहीं कंजे गंद कई कंजी गिला कई माफ न दीनो मां जेस ताईं माफ न कर माता का पूछा दो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जो हक खादो कहले न सही फरमा लोगो मां तवा अल्लाह जी तौहीद जो पैगाम पहुंचायो या न पहुंचायो मां के घणा साल थिया वाइस कंदो होते कंदासे कुंड में मां के 5-6 साल जेतरा शुरुआती मां कई आई तो वाइस जी इन इलाके में नौ मुबल्लिग खतीब मां सिद्दी पुराना तो हो जाए सही मौलाना मोहम्मद सिद्दीक के गोठ में वाइस कयूं बिया आयो जो वाचड़ो मना रही बियो ठक त वडी ओ जो शिप जी मुझे मथां किरी हिते बार ऐलान थियो हैदरी शहीद थियो पर आया शहीद न थिया से थींदा से इंशाअल्लाह हां सही लोगो माता जो हक खादो आ जो सही न पान फरमाए जे खादो तम तो मां मुके बुधायो तो मां मोहम्मद ताके पांजो हक दिया इन त क़यामत जे दिहाड़े चो तो मोहम्मद असा जे हक अल्लाह जो नालो तो मोहम्मद वफादार तो उन सा मोहब्बत कयो उन जे तरीके ते हलो भला एडो वफादार जो पीर भी एडो वफादार ना मां भी ना भायर भी ना बदरी शबान जी रात अचण वारी थई मुझो मोहम्मद मुस्तफा जो दुआ अल्लाह रात जी उदाइया को काते ओंदो को गिरन गुनाह में ओंदो अल्लाह मुझे मथा रहम कजाए
शकल तब्दील न कजाए न साब नान जान पत्र जुमी न वसाए जाए मुझे अल्लाह मुझे उम्मत सदगो वने नूह अलैहिस्सलाम जी उम्मत बुढ़ी मरी वई मूसा नबी जी कौम भोलाई बंदर बंदी वई लूत अलैहिस्सलाम दे कौम जे मता पत्थर जो मींह वसो वसो न वसो गुनाह बोला ना हिकिड़ो ॿुधो नौजवान था अल्लाह माफ़ फरमाए सभिनी खे आमीन औरतुनि खे छॾे करे नौजवाननि सोणनि छोकरनि जे गॾु उहे अल्लाह जो अज़ाब आहिनि यार पत्थर जो मींहुं वसो अल्लाह कावड़ न तरी रब ज़मीन जी चकी खणाए ऊंधो करे फिटो गयो मूसा अलैहिस्सलाम जी कौम भोला बांदर लोह जी पैदाश आ तू जो न भोलो दो दिन बांदर दो दिन छाजे करे लोह जो ठेला ठीको खणी आयो हुननि जा कद भी वॾा हुन जी ताक़तूं भी वॾियूं हुन जा उमिरियूं भी वॾियूं तुंहिंजी ताक़त भी पूरी सारी उम्र भी पूरी सारी कद भी पूरा मूसा अलैहिस्सलाम जी कौम जो कद केॾो केॾे हा हा करे इहा जलन आहे मां पाण शुक्र जो मरी जाए करे वाइस में अध में चयो मां दुरूद पढ़ो त मां मोटी थो अचां ईअं बि थियो मूसा अलैहिस्सलाम जो कद घणो ख़बर अथव घणो 10 गज घणो ॻाल्हायो यार 10 गज घणा थींदा मुड़िस 30 फुट घणा साईं हाँ 10 गज कद्दू 10 गज लटासी ऐं 10 गज बुल ॾिनो ऐं तॾहिं ऊज बिन उनक खे वञी पिनीअ में हुनजी लठ लॻी कौम भी एडी वडी होंदी खुदा जी ज़ात जो कसम भोला बांदर बणजी विया लूत अलैहिस्सलाम जी कौम जे मथां पत्थर जो मींहुं वसो इमामुल अंबिया पियो दुआ घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजनि जे मथां अज़ाब न आणजांइ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी शकल तब्दील न कजांइ ओ मुंहिंजा करीम अल्लाह ओ मुंहिंजा रहीम अल्लाह अल्लाह मुंहिंजे उम्मत जे मथां रहम कजांइ अल्लाह अल्लाह हीअ कौम मोहम्मद मुस्तफा खे भी ईज़ायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाग में रब जे तौहीद जो ऐलान कयो ऐं मुखालिफत थी वई आकाश खे चवण लॻा चरियो आहे आकाश खे चवण लॻा मजनून मोहम्मद मुस्तफा जो जेको कलमो पियो पढ़ो उनखे मार पिया ॾियनि हज़रत बिलाल खे धीरे धीरे सुम्हारे करे सीने ते पत्थर रखियो ओ जुमा खान वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम बीबी सुमैया खे ओठ में ॿधी बंदि कयो सुमेर जूं अखियूं कढियो यासर खे शहीद कयो आकाश मको छॾे ताइफ में आया हे वॾे हिक समिलो ओ वॾे रहो भोतारो मां मोहम्मद मुस्तफा तारे पैगाम खणी आयो आहियां अल्लाह अल्लाह कहिड़ो पैगाम हुज़ूर फरमाए मके वाओ ताइफ वारो तो मुहम्मदुर रसूलुल्लाह तुफ्लिहून और याद हो थकजी पिया हो मां 2 बजे आयो काएं बजे रात दादू उते 1 बजे 2 बजे सुतासी देर तक न एडी कोड़ी कोई हुई मैं तो चाचे हसी मैं जलसे दे पहुंचा 9 बजे तो निकता से हो रहा हेदे होदे परी को परी मुके सफर करना बे ला इलाहा इल्लल्लाह जो मुहम्मदुर रसूलुल्लाह जो वडेरो कामयाब थींदो वडे रात रे एकले चयो तू नबी थियो तू नबी हां
तो कसा बे हुई सी अल्लाह अकबर ओ वडेरा केड़ी मुझे साईं में कमी जुमा खान वारो मुझो मोहम्मद हलंदो हो तकर छाव कंदा होयस सदगो जमीन तले वांगुर वेण भी पेरन जे ठाईंदी अल्लाह अकबर जल्दी तो खत्म कर बस उदो साढ़े जई नमाज सवाई जई नमाज साढ़ा थिया बस 40 दिन दुआ था करो अल्लाह होना चाहिए मां तुझी गाल न बुधंदो सुबह नंबर चयो लाउ कलने मोक अलामा के टाइम कोने अला तो सांगा जो टाइम नबी से के कोने 3 नंबर वारे चयो खुरज मिन बलदना निकलो साजे गोठ याद तो करे उदो दो ही मुझो वाक्य वरी बुध याद तो करे तां के याद ये लायो माता बहु तो मोहम्मद जो तकलीफूं ॾिसो ऐं पंहिंजूं ही तो उथी मिला जलसे में जॾहिं उथंदा न हर को आज़ान थी अचे न निमाज़ी हिकिड़े पासे बेनिमाज़ी ॻाल्हाए छो नथा निमाज़ी हिकिड़े पासे बेनिमाज़ी कतार में क़यामत जो ॾियारो ईअं थींदो वमताज़ुल यौमा अय्युहल मुजरिमून ओ मुजरिम ओ मुझे नमाज़न का परे थी भी परे तो मुझे नेकन का कलमे वारो मुसलमानो तवज्जो कयो खुदाजी जो कसम मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चऊं निकरो हुजूर फरमायो बुधो ओ वडेरो यार बलीता मुझो कलमो पढ़ो न पढ़ो मुझो जोर न थव यार गाल बुधो मां मोहम्मद मुस्तफा तवांडे आयो आया आए मक्के वारन मुझा रस्ता रोक गयो मुझे बिलाल के धीरे धीरे सुमारो सीने दे बदर ऐ यासर शहीद सुमैया के बाद यार ताजी मर्जिया मनो या न मनो ताजी मर्जिया पर मुझे रास्ता रोक न गयो अल्लाह अल्लाह छड़े दो मां गरीब ने वजा हारे दे वजा मजदूर दे वजा इनके दीन जी दावत दो ओ वडेरो ये गरीब मां मोहम्मद मुस्तफा जो कलमो भी पढ़ंदा त मुझे दीन जी मदद भी कंदा एक गरीब ने माता पढ़ने के लिए तैयार ना है आसान आई गरीब दुकान ते नमाज देना है हुजूर फरमाए तू बालिल खुरबा ओ गरीबा तवा के यार मां मोहम्मद जी मुबारक चो अल्हम्दुलिल्लाह कने सब वडे राव चुप कर बैठाओ डाडे 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 नबी जी फरमायो अमीरन का क़यामत वारे दिहाड़े गरीब 500 साल पारे अग में जन्नत में भी उन वडे में छा कयो रे जो छोरो रे जो रे हाजा मजनून हाजा शायर हनो स पत्थर हजरत ज़ैद नबी से जान कड्डो ज़ैद हल चोरा चोरा गुंडा गुंडा नारा हना बाजन मजनून मजनून हा करे त हिलाल न करे त हराम उनखे बैठो चरियो उनखे बैठो चरियो मजनून हलंदा दा वञन साधन टिन महीनन ताईं ताइफ जा माण्हू मुझे मोहम्मद जे कढ अरे मोली अब्दुल जब्बार जो के चंबो लगो न गाला बोड़ गाडियो जन्नत सोनी है ई मिलन हुजूर जी कुर्बानी दिस आ असांजी कुर्बानी तहां नमाज़ नथा पढ़ो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हलंदा था वञन पोयो पत्थर दाहन मथे में लगा चेहरे में लगा अल्लाह अकबर हुजूर जो चेहरो सजो रत सां भरजी वियो
जुती मुबारक खून सां भरजी वई हाय खुदा जी ज़ात जो कसमान जुती मुबारक सां हलंदो हो रब्बो फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला उक़सिमु बिहादल बलद देखो ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हले गुज़िरियल साल माना है मैं सुभान अल्लाह विसरी वही तो वाला जा लाडा तो चो ना वा आता हुल्लुम बिहादल बलद कसमानी शर्म के जो जमे मुझे मोहम्मद बेगो में सदको वने जुती मुबारक खून सा चेहरो मुबारक खून जो बयान कुरान में चेहरे जा कसब या गल कुरान शरीफ में लिखी पे तो अब्दुल्ला खान के दावत चनवारो चाचे असीम के अर्श दे चनवारो अल्लाह अल्लाह हम सब ॾाढा सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो बिछड़ो कुरान पढ़ा फरमाइता बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैली इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल-आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरज़ा देखो ॾाढा सुभान अल्लाह जे मूंसां गॾु मदीने हले टे परी थी वञे टे परी अॻ में ॾियो न मां 12 बजे आयो ॾियो न ॿिन साल जो वाइस कया जंहिंजे चेहरे जा कसम कुरान जुती मुबारक खून सां भरियल अर्श खां शान मथे अल्लाह अकबर अल्लाह अकबर एडो जुल्म क्यों ताइफ वारन अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मुझे मोहम्मद करीम के जो मुझा सोना सदको चओ त भई जवल पाण में मिलाया खत्म क्या अटो क्या न न मुझा मौला न मुझा मौला न ता सुञाण ना ये लटकना इनके मुझे मकाम जो पत्तो ही ना तने तो खून सा जुती भरजी वही मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने दादा चो इम्तियाज मोहब्बत सा चो जुती मुबारक अर्श दे डालाइन मुझा सोना जुती नला जुती सूदो हलियो सदको दाइफ वारन वाल पत्थर हणी जुती खून सां भरे छॾ ओद जे मैदान में दद मुबारक शहीद थियुस पत्थर हयूं से अल्लाह चरियो चयो मजनून अल्लाह फरमाए तो कसम मांखे कलम जो जे कलम से लिख कसम कलम जो अरे तव्हां चरिया हो तव्हां शायर आयो तव्हां अलाए छायो मुझो मोहम्मद चरियो न मुझो मोहम्मद दुनिया के सभिनी सियाण जो सरदार या गाल कुरान में लिखल सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा फरमाइता बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून व इन लक लअजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम मुझो नबी अजीम अजीम नबी जा अखलाक भी अजीम मुझा मौलाना न था सुञाणे में अल्लाह मां दुआ तो करा अल्लाह मां दुआ तो करा अल्लाह मां दुआ तो करा
अल्लाह इन्हनि खे हिदायत ॾे जीअं ॿिए वारे मां अचनि न त नंढा वॾा सुञाणे कलमो भरे मुस्लमान बणिजी वञनि 15 शबान जी रात तुंहिंजे लाइ रुनो रमज़ान में तुंहिंजे लाइ बुरो अल्लाह अकबर मेराज वारी रात तुंहिंजे लाइ पियो दुआऊं घुरे अल्लाह जो चांदो त जीअं तहियातु लिल्लाहि व सलवातु व तय्यिबात इन ज़बान सां हमद कयां तुंहिंजो ज़बान से नारा कहीं जाओ जनी दादा तो चो अल्लाह अकबर ई जान नी दे रुकू तू जो कया सजदो तू जो कया माल दिनो तई तुझे नाले ते खर्च कया तुझे नाले नजर न्याज खैर खैरात बाज़बूस अल्लाह फरमाए मुझे दिल पर ट्रेस मदी थी मबी ट्रेस तो जाए अस्सलाम अलैका अय्युहन नबिय्यु मुझे सलामत दई व रहमतुल्लाह रहमत दई व बरकातु बरकत दई ओ जुमा खान वारो मदी में जेमी व महमूदा मौला पाजे लाए वंड वठना ना आयो या सलामती या रहमत या बरकत अबू बकर ला भी वठना आयो उमर ला भी उस्मान ला अली ला बिलाल जलो अमीर मुआविया जलो सलमान जलो सुहैब जलो मसअब जलो अल्लाह ये रहमतों बरकतों हसन हुसैन जलो अल्लाह ये तुझी रहमत सलामती बरकत अल्लाह मुझे उम्मत में तुझा नेक साले बना उन जे लाइ भी हुजे तौहीद जा नारा हुजन त तुझी रहमत सलामती हुजे रुकू तू जो कंद रहमत करे नो अल्लाह माल मा खर्च कंद बरकत करे नो अल्लाह अल्लाह हुजूर है पढ़ो अल्लाह करे जे तहियातु लिल्लाहि व सलवातु व तय्यिबात अल्लाह पढ़ो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू वरी मिठे मोहम्मद है पढ़ो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन वरी जिब्रील बुधे बो वाह जी यार बाण में मुझे को मोहब्बत वाह जी कचरी भी हलो आए जिब्रील जे अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जिब्रील जो शादी दो ना अल्लाह का सवाए कोई माबूद कोन कहीं मुना है वलो वाइज तफसीर सा कया छा किया टाइम ना है असर जी नमाज भी कज़ा थे मैं तहां अर्ज खणी आयो तो उन मोहम्मद सा वफादारी की केड़ा केड़ा कंदा केड़ा केड़ा नारो भी न हणो न खबर पे त क्या तो या न क्या बुधो बुधो हाणे हिकिड़ी ॻाल्हि अब त सभिनी कया नबी से मेराज त वापस मोटिया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक दफे आया खुशी में हुमैरा नबी साईं जी रानी अम्मा आशा के प्यार मां हुमैरा भी सदींदा हुमैरा जेको घुरणो थई घुर मां मोहम्मद ॿियार अजो को जो मुल्क चवे साल के छा खपई ओ बनान जी मां जदी चवंदस बीता अम्मा खां पुछी अचां अबे को पी को वजन भी नहीं फिर चली मसराजी थियो थी घुरे सोफा सेट घुरे से सोन जो को घुरे से सजो ठाराए झूमर अल्लाह अम्मी आशा चयो मुझा साईं माखे मोकल दे मां पंहिंजे अबे अबू बकर सां सलाह कया सुभान अल्लाह अबा जी अमर अम्मा साईं दी मोहम्मद मुस्तफा जी रानी अबू बकर सिद्दीक उठी भी चवंदो जी मुझी अमर अल्लाह जी मुझी अमर बाबा माता तुझी धी अम्मा जो दो सदे ओ मुझे अमर कभी तू मुझी न्याणी हूंदी आए करे मुझे मोहम्मद मुस्तफा सा तुझो निकाह हो दो अल्लाह तो कुरान में फरमाए फरमाइंदा नबी औला बिल मुमिनीन
من أنفسهم وأزواجه أمهاتهم اللہ تو فرمائے نبی محمد مصطفیٰ مومنوں کے پاجے ساحل کا وڈی کا پیارو ایمان وارو مومنو مجھے محمد جو رانیوں تواں جو امڑیوں تھوا اور یاد جو سبحان اللہ امڑی ونا جی مجھے امبڑ تو مجھے امبڑ بابا سائیں جو کو گھرنو دے گھر چھالے نبی صاحب فرمائے پنج پوچھی ابا بکر صدیق چयो امڑے سائیں کے چو میرا جواری رات تواں میرا جتے ویو اللہ جو تواں جے راز ۽ نیاز جو پان میں گالیوں تھیوں انہوں نے گال نماؤں کا گال رہلا جو سونا اسا کے بدھائے سبحان اللہ امنی آشا موٹی آئی صحیح اللہ آسا تاجی کچری دی راز نیاز جو گالیوں تاں بدھائیں کہا رہلا تا بدھائے بان فرمائیوں ابو بکر حضور فرمائے ارحم امتی بی امتی ابو بکر ابو بکر بولی امت مٹا رحم کنوار ابو بکر والو رحیمہ نبی جی امت حضور فرمائے آشا اللہ نے ماویوز کچری دی عربہ فرمائے مجھے دل پر ڈاڑو مکھی پیارو سبحان اللہ تجھے چہرے جا قسم تجھے گھومنا جا قسم کرے تھے یہ تو جوان دماغے قسم آؤ نماجو والدی وما ولد قسم آؤ نماجو جے مجھے سونے محمد کے جڑے ہوا سونا تجھے ہر شئی مکھی ون دیا تو پیارو ہوا مکھی یہ تجھے داڑھی دے کا یا نہ داڑھی یا سنت ابھی ماں کے رب کے ون دیا پر جے کو تو جو امتی تجھے سنت سمجھی یا تجھے داڑھی رکھے تو کہیں بے ہکڑو داڑھی کوڑا وہ بھی تجھے امتی ہن رکھی ہن نہ رکھی ایک دفعے بنے پو تجھو امتی داڑھی وارو بے داڑھی کوڑ چیسے سائیں بھی جو داڑھی میں ککھ ڈٹھائی سے اڈی اچھی پیو سائیں بیو یہ داڑھی ہمیں ککھ کڈھی کڈھے سے فرمائیں کیا مجھے دیارے ماں اللہ ان جی متیں بھی رحم کرے جنت دی دو ماں یہ داڑھی دی عظمت چائے چائے آنے جا کہتا ہوں داڑھی اے دے کٹ کٹن دے وارے جو ایڈو درجو آ او جے کو رکھے قبر میں مری ویندے نا ملا کہندا تجھے چہرے میں نماز جو نور ہو پڑھو 550 یا میرا جوار راجو توفو دئی پڑھ 550 توفو دئی پانی نہ تو ملے تیمم کر توفو دئی تیمم کر مٹی سا خیرات کمان کرے سب ہوئی کھاؤ مہوری کھاؤ بیا کھاؤ ثواب تاں جو تھیو اگے نہ ہوئیے جبل تے رکھو آسمان کا باہر نازل ہوئی سڑندو او قبولا یہ توفو تھئی ولا طوفان محمد جو دین سولو جے کو داڑھی رکھے تھی ایڈی عظمت جے کو داڑھی ما ککھ کرے تو ان جی متا بھی راضی ہن سا خیال داڑھی رکھندو یا مولن جی داڑھی ما ککھ گولندو پنجی رکھی ہوئی چاچی عظیم جی داڑھی چلسو نماز پڑھندو جڑے اللہ حیاتی دے دنیا چھڑے ویندو نا ملائکے جے چہرے تا جڑے کفن ہٹائیندا نا چمکندڑ اچھی داڑھی چہرے تے نماز جو نور ایک بے ڈسی ملائکے چاندا چھڈو سنو پہ ہو جے پکو محمدیہ ہائی یہ لیسنا نبی سنیا جو محبت جو اجن سجے محفل میں جے کہ اج کوٹی ارادو کن جے کہ داڑھی کوڑن اوے ہتھ کن داڑھی کیڑا رکھندا نہ ہدایت نہ ہاتھ رکھنا ہاتھ کرنا ہدایت نہ ماں تبلیغ جماعت وارا وانگرو اج ماں ارادہ تو لکھایا پکا اتی بھی ہو جے داڑھی رکھو ہکڑو اتی بھی یہ ہاتھ نہ اتی بھی نہ ان کے داڑھی آئے ودھائینے ہلی مجھری ہلو ہکو بیو کوڑ وارو بولی تم بھی ودھائی دے ہلو سال تم بھی رکھ لے ہلو سال یہ ٹرے آئے کو باقی 7 خبر 7 10 مان اتی بھی نا
न रख ले तू रख ले तू ए को कटेला कुड़ेला हो भी रख लो नारे तकबीर ओए काका अजीमत जो दरसो कामयाब दाढ़ी रखो कुस्सु शवारिब वाफुल लोहा नबी वरना मुझे के कचो दाढ़ी वडी लगियो क्यों क्या मजे दिहाड़े मां मोहम्मद सुजानी तो मां अॼु वाइदो कयो त 5 वक़्त नमाज़ बि पढ़ंदासीं पढ़ंदो बच्चन खे कुरान पढ़ाईंदो मां दुआ थो कयां जंहिं बि जलसे में जानी माली दान कयो उनजे माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में अल्लाह बरकत फरमाए अल्लाह चाचे अज़ीम जी उम्र में बरकत फरमाए अदा अब्दुल्लाह खान जी भी उम्र में बरकत सॼे ॻोठ वारनि खे अल्लाह ताला सेहत कामिल आजिल मुस्तमिर नसीब फरमाए हिकु दफ़ो अलहम्द फिर दफ़ा कुल पढ़ो जमी मोमिनीन मोमिनात खे बख़्शो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة المتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين या अल्लाह सा समझा गुनाह माफ फरमा सॼो कमियूं कोताही माफ फरमा सॼो ॾींहुं जुमा खान पिरोही जे ॻोठ में तुझे क़ुरान जो वाइज़ आलिम आया रब जे वाइज़ खे तक़ीरुनि खे या अल्लाह क़बूल जो शरफ़ बख़्श इन जमात जे ख़ैर खे क़बूल फरमा इन जे चांवर खे क़बूल फरमा चाचे अज़ीम जो मेहनतूं क़बूल फरमा या अल्लाह इन जमा जो पंध कदम कदम खे क़बूल फरमा या अल्लाह सभिनी जे मथां रहम फरमा बीमारनि खे शफ़ा ॾे कामिल आजिल मुस्तमिर कर्ज़दार कर दूर फरमा रे औलाद नेक सालिह औलाद अता फरमा सॼे मुल्क जी हिफ़ाज़त फरमा क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान जी हिफ़ाज़त फरमा अल्लामा राशिद महमूद जी हिफ़ाज़त फरमा ए अल्लाह ए करीम रब ए अल्लाह तू पंहिंजे ॿारनि जे मथां रहम ऐं करम फरमा ए अल्लाह जेके कुल पढ़ियासीं इन जो सवाब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक रूह मुबारक के सहाबा ताबई तबउ ताबई अल्लाहुम्मा फिल जमील मोमिनीन वल मोमिनात अल अहया मिनहुम वल अमवात वदखिलना अल जन्नत मअल अबरार या अजीज या गफ्फार बिनी जान में सा नाराज़ी थी पो बिनी जान जे बुराई तकलीफ खां बचाए असां जे गुनाहनि खे अल्लाह अल्लाह तोखे तुंहिंजो कसम तोखे तुंहिंजी इज्जत जो कसम तोखे तुंहिंजे जलाल जो कसम तोखे तुंहिंजी किबरियाई जो कसम असां तुंहिंजा बाना तुंहिंजे महबूब जा उम्मती असां सभिनी मथां पंहिंजो रहम ऐं करम फरमा मुस्लमाननि सभिनी खे बेनमाज़िन खे नमाज़ी बणा इन ॻोठ जे मथां रहम फरमा पोयों वक़्त अल्लाह सॼी दुनिया बि चङी कर आख़िरत बि चङी कर जॾहिं दुनिया मां घुराई असांजे मथां पोयों वक़्त हुजे न ए अल्लाह असांजी ज़बान ते कलमो नसीब फरमा जाए ए अल्लाह असांखे अहिड़ो बीमार अहिड़ो ज़लील न कजाए जो दुश्मन खिलनि अल्लाह अल्लाह सा सभिनी शहादत जो मौत नसीब फरमा शहादत जो मौत नसीब फरमा शहादत जो मौत नसीब फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यिदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।